बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बेशक जिन पाण ते ज़ुल्म कयो आहे तिन खे मलाइक मारण महिल चवंदा आहिनि त अव्हीं कहिड़े हाल में हुयो। उहे चवंदा आहिनि त असीं मुल्क में आजिज़ हुआसूं। ऐं मलाइक खेनि चवंदा आहिनि त अल्लाह जो मुल्क वेकिरो न हुओ छा जो उन में लॾे वञो हा। पोइ उन्हनि जी जाइ दोज़ख आहे ऐं उहो हंधु बुछड़ो आहे। पर मुड़सनि ऐं ज़ालुनि ऐं ॿारनि मां हिणा जो का वाह लही न सघंदा आहिनि ऐं न की निकिरण जी का वाट वठी सघंदा आहिनि। वेझो उन्हनि खे अल्लाह माफ़ करण ते आहे ऐं अल्लाह माफ़ी ॾींदड़ बख़्शणहार आहे। जेको अल्लाह जे वाट में वतन छॾींदो सो ज़मीन में घणियूं रहण जूं जायूं लहंदो ऐं रोज़ीअ जी कुशादगी लहंदो। ऐं जेको अल्लाह जे वाट में ऐं संदसि पैगम्बर ॾांहुं हिजरत कंदड़ थी पंहिंजे घर खां निकिरंदो पोइ खेसि मौत पहुचंदो त तंहिंजो अजुर अल्लाह ते लाज़िम आहे ऐं अल्लाह बख़्शणहार महिरबान आहे।